अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, मज़नि में आहियो? उमेद थी कयां तव्हां सभई ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। मां आहियां आसमा भुट्टो और माया शेफ बासमा खान तव्हांजे पंहिंजे शो कैफ़े सिंध ते। कैफ़े सिंध तव्हांजो पंहिंजो शो आहे ऐं उन शो में असां तव्हांखे बासमा खान मां तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम कैफ़े सिंध हमेशह जीअं हर आचर ते असांजे हिन प्रोग्राम में नयूं मुख़्तलिफ़ डिफरेंट रेसिपीज़ तयारु थींदियूं आहिनि। बासमा खान तव्हांखे तयारु करे ॾेखारींदी आहे ऐं तव्हां ॾिसंदा आहियो, असांजे प्रोग्राम खे पसंदि कंदा आहियो, मोहबत ॾींदा आहियो, सुठी सुठी फीडबैक ॾींदा आहियो। तॾहिं हमेशह असां कुझु डिफरेंट ठाहींदा आहियूं, सिर्फ़ु तव्हांजी चवण ते, तव्हांजी मोहबतनि जे करे। त बासमा कीअं आहियो तव्हां? मां ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? हमेशह जीअं मज़नि में ठीकु ठाक ऐं बसि इंतज़ारु हूंदो आहे त तव्हां छा था ठाहियो, छा था खारायो। बिल्कुलु बिल्कुलु। अॼु जेका असां रेसिपीज़ ठाहियूं था उहा चिकन जलफ्रेज़ी विच वेजिटेबल सॉस सां गॾु ठाहींदासीं। चिकन जलफ्रेज़ी जेका हूंदी आहे उहा आहे चाइनीज़ कुज़ीन में बि ईंदी आहे ऐं पाकिस्तानी कुज़ीन में बि ईंदी आहे। अच्छा, हिन खे असां चांवरनि सां गॾु बि खाई सघूं था, फ्राइड चिकन फ्राइड राइस हूंदा आहिनि हुन सां गॾु, ऐं कुझु माण्हू हिन खे चपाती या रोटी सां या नान सां बि खाईंदा आहिनि। सही, पर अक्सर करे चिकन जलफ्रेज़ी मुंहिंजे ख़्याल में चिकन फ्राइड राइस सां खाधी वेंदी आहे, राइट? बिल्कुलु। हा, पर उहो माण्हुनि जी डिपेंड कंदी आहे त कीअं, मतिलबु का शौक़ीन हूंदा माणी सां गॾु खाइण जा। पर असांखे जेका तव्हांखे फरमाइश थी, तव्हां ॿुधायो त मूंखे हिकु ॿ ॾींहं पहिरियां फरमाइश थी आहे त असांखे रोटी या कुझु नान वग़ैरह सां खाइणी आहे, त मां हुन सां तव्हांखे गॾु सेखारींदमि ऐं हिन में सॉस बि हिन जी हिकिड़ी तव्हांखे सेखारींदमि। अच्छा, ऐं जेका ॿी रेसिपी आहे, ॿी रेसिपी आहे जेका वेजिटेबल सॉस ठाहींदासीं। हिन में ॿ तरीक़ा खां ठाहींदासीं, हुन में बि मिक्स कंदासीं ऐं अलॻि बि ठाहींदासीं। उहो तव्हां हुनखे अलॻि बि करे खाई सघो था। मतिलबु ॿ रेसिपी आहिनि ऐं उन हिकिड़ी हुन में ॿ ठाहे सघो था जीअं आसानी सां कोई ठाहे सघे। जी नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम में हिकिड़ी ठहे थी चिकन जलफ्रेज़ी बि ऐं वेजिटेबल सॉस। त हिन प्रोग्राम खे तव्हां, मुंहिंजी उमेद थी कयां त तव्हां ॾिसंदा हूंदा ऐं हीअ जेका ठाहे पई उहा पाण तव्हांखे शेफ ॿुधाईंदी त हिन रेसिपीज़ में छा छा शयूं इस्तेमालु थींदियूं। त प्लीज़ पेन पनो खणी वठो ऐं तव्हां नोट करे वठो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हीअ ॿुधाए पई। पहिरियां असां वटि आहे चिकन जेका आहे हे 250 ग्राम आहे, हिन क्यूब में हिन खे कटे छॾियो आहे, ठीकु आहे। ऐं हिन सां गॾु जेको हिन में शयूं पवंदियूं हो आहे जेका ऑयल आहे असां वटि ऑयल, ऐं हुन सां गॾु लूणु आहे 1 चमचो, लूणु, हल्दी 1 चमचो, चिकन पाउडर 1 चमचो, सोया सॉस 1 चमचो, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1 चमचो, ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 चमचो, थोरो जीरो जेको हूंदो आहे 1 चमचो, ऐं गरम मसालो, ठीकु आहे। ऐं हिन सां गॾु जेका सॉस ठाहींदासीं हुन जे लाइ असांखे जेका वेजिटेबल्स खपनि हुन में टमाटा आहिनि, शिमला मिर्च आहिनि ऐं बसर आहिनि। टेन खे ॾिसो तव्हां ॾाढे सुठे नमूने खां मां कटे करे रखिया आहिनि, क्यूब में या डाइस कटिंग में हिन खे मां कटे करे रखियो आहे। हिन सॉस में जेका शयूं विझंदासीं असां पोइ मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदमि, तव्हां कंफ्यूज़ थी वेंदा। पहिरियों असां चिकन जलफ्रेज़ी जा जेका चिकन आहे उहा ठाहियो, ओके, ठीकु आहे। त असां फर्स्ट जेका रेसिपी आहे उहा आहे चिकन जलफ्रेज़ी जी। त उहा असांजी शेफ स्टार्ट करे पई ऐं तव्हांखे ॿुधाए पई त प्लीज़ तव्हां नोट कजो ऐं जेके शयूं जेतिरियूं ॿुधाए थी उन ई मिक़दार में तव्हां इस्तेमालु कजो। त इनशाअल्लाह उमेदु आहे त तव्हांजे पंहिंजे घर में बि टेस्टी जलफ्रेज़ी तयारु थींदी ऐं ॾाढी सुठे तरीक़े सां। त सभ खां जेको ख़ासि ख़्यालु रखिणो हूंदो आहे उहे जेके हिन में शयूं इस्तेमालु थी थियनि उन्हनि जो ख़्यालु रखिणो हूंदो आहे। ऐं जेका चिकन जलफ्रेज़ी 2 टाइप्स जी हूंदियूं आहिनि, तव्हां हिन खे क्यूब में बि करे ठाहे सघो था या स्ट्रिप में बि करे ठाहे सघो था। लाइक तव्हां चिकन खे वठो त स्ट्रिप में वठो या क्यूब में। मां हिन खे क्यूब में वरितो आहे। मुंहिंजो जेको पैन आहे उहो ख़ुशि थी वियो आहे। हाणे हिन में जेका मां कुकिंग ऑयल थी विझां, हिन में कुकिंग ऑयल त मां 1 प्याली जेका हूंदी आहे हो या 3 या 4 टेबल स्पून, ठीकु आहे। पहिरियों असां हिन में जेका आहे थूम ऐं अदरक जो जेको पेस्ट आहे उहो विझंदासीं 1 चमचो, थूम ऐं अदरक जो पेस्ट। मूंखे पर्सनली थूम ऐं अदरक जो जेको ज़ाइक़ो आहे न ॾाढो वणंदो आहे। अच्छा, हा, हिन खे मिक्स कंदासीं। थूम ऐं अदरक जो पेस्ट पहिरियां। हा, अच्छा, ऑयल तव्हां हिन में घटि इस्तेमालु कयो? हा, घटि कयो आहे इस्तेमालु, छो त हिन में पाणी थोरो पोइ मां विझंदमि। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां घटि बि करे सघो था, वधीक बि करे सघो था। हाणे मां हिन में चिकन विझां थी। चिकन केतिरी आहे? चिकन मूं वटि जेका आहे 250 ग्राम, 1 पाव जे 1 पाव जेका आहे उहो आहे।
हिकिड़ी पाव आहे। हाँ पर हे हिकु पाव खां वधीक अच्छा आहे। ये बग़ैर हड्डीअ जे आहे? हाँ बग़ैर हड्डी जी आहे, हे बोनलेस आहे। बग़ैर हड्डी जे इहा चिकन जलफ्रेज़ी में बग़ैर हड्डी जे चिकन इस्तेमालु कई वेंदी आहे। ठीकु आहे, हिन जो देखो कलर चेंज थो थिए। सही। हाणे जेका आहे हिन में मां मसाला जेका पंहिंजा आहिनि उहे इस्तेमालु कंदो था। मूंखे थींदो आहे त हर शइ मुंहिंजी साफ़ सुथरी थिए, त मां स्पून खे बार बार साफ़ कंदी आहियां ऐं पंहिंजे काउंटर खे बि साफ़ कंदी आहियां। त जेका सफ़ाई निस ईमान बि आहे ऐं सुठी शइ बि आहे। सफ़ाई ज़रूरी आहे, सफ़ाई रखणु खपे, छो त जेके शयूं असां खाऊं था जेके हलाल आहिनि त उन्हनि जो त ख़्यालु रखणु रोज़ी आहे, ज़रूरी आहे। बिल्कुलु। इहा हल्दी इस्तेमालु कई पहिरियों? लूणु हिन में पहिरें मां विझो, पोइ वरी हल्दी, हाणे ॻाढ़ा मिर्च, थोड़ो हिन में ज़ीरो थी विझां। अच्छा। चिकन पाउडर हिन में एड थो थिए। जी हा। हाणे मिक्स कंदमि हिन खे। पहिरें सुठे नमूने खां हिनखे मिक्स करणो आहे। सही। तव्हांखे चेंज त न आहे करणी, तव्हांखे ही खपे? हा हे ॾेई आई थिंक तव्हांखे थोरो प्रॉब्लम थिए थो त इहो बेटर रहंदो। ओके। त ईअं थोरी घणी ख़्यालु करणु खपे हिक ॿिए जो। हिक ॿिए जो ख़्यालु कंदो त माण्हू जो सुठो रिश्तो हलंदो ऐं सुठो हिक ॿिए सां साथ कॉपरेट रहंदो। कॉपरेट ज़रूरी आहे रिश्ते में। हर शइ में तव्हांखे कॉपरेट जेका हूंदो आहे न उहो ज़रूरी हूंदो आहे। उन सां ई शयूं बहितर थींदियूं आहिनि। बहितर थींदियूं। झुकणु खपे हर रिश्ते में त बहितर आहे। झुकण सां सम्झो त असां झुकंदासीं त वो असां लाइ सही न आहे, मतलब तकुबत न झुकण मुझे ख्याल में बेहतर है। आजिज़ी जेका है हां सुठा नबी पाक के भी ये शे सुठी लगंदी है। बिल्कुल सही सही था चो। अच्छा गडोगर कचहरी भी पांजी हलंदी जी। तहां एंटरटेनमेंट वारे पासे आयो? बिल्कुल केड़ो एंटरटेनमेंट मीन्स यो त हिन खां अलावा तव्हां कोई ड्रामास कोई सॉन्ग्स या अहिड़ी कोई मॉडलिंग वारे पासे आया आहियो? न अहिड़ा पासे मां न आई आहियां हाणे ताईं। अच्छा मतलब तव्हांखे शौक़ु बि न आहे? ना एतिरो शौक़ु बि न आहे और मूंखे कुकिंग जो शौक़ु आहे, हिन करे मां हिन फील्ड में आई आहियां। सही। त कुकिंग हिकिड़ो मतलब मूंखे सुठी लॻंदी आहे, मुंहिंजो पैशन आहे, मूंखे शौक़ु आहे। मां चाहियां थी त मां सिखां ऐं सेखारियां। ॾाढो सुठो। त माशाल्लाह तव्हां ईअं सम्झो कामयाब थी चुका आहियो ऐं ॾाढो सुठो तव्हां कमु पिया कयो। हाणे बि मूंखे लॻंदो आहे अवॉर्ड याफ़्ता तव्हां हिकिड़ो थी विया आहियो, शेफ थी विया आहियो। हाणे बि मूंखे लॻंदो आहे असां त मूंखे कुझु नथो अचे। ॾिसो इहा बहितरीन माण्हू जी क्वालिटी आहे, सुठी सोच वारे माण्हू जी न, जेको पाण खे कंप्लीट हूंदे बि अनकंप्लीट सम्झे। माण्हुनि जी नज़रुनि में त कंप्लीट आहियो। कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके कुझु बि न ईंदो आहे, पोइ चवंदा मूंखे सभु कुझु थो अचे। न जॾहिं तव्हां हे सोचियो न त मूंखे सभु कुझु अचे, उहो तव्हांजो एंडिंग आख़िरी आहे, एंडिंग थी वेंदो आहे। तव्हां हुन खां पोइ हेठां ईंदा आहियो। त पोइ हे कॾहिं बि न तव्हांखे सोचणु घुरिजे त मूंखे सभु शइ अचे थी। मुंहिंजा जेका घर वारा आहिनि, मां हुननि हाणे बि जेके बि मां शइ ठाहींदी आहियां, मां 10 दफ़ा पुछंदी आहियां पंहिंजे मुड़ुस खां या पंहिंजे घर वारनि, सही तो नहीं थी, अच्छी बनी थी? नहीं तुम गलत बोल रहे हो। वो चवंदो न सुठी ठही आहे। त पोइ मूंखे डाउट हूंदो आहे त न यार कुझु त खामी हूंदी। माना सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो न तव्हां सलाह ते हलो था, जेको सलाह मशवरे ते हलंदो आहे बिल्कुलु हमेशह कामयाब वेंदो आहे। ॾाढी सुठी। अच्छा भला कोई सिंगर पसंदि अथव, मौसीकी सां लगाव अथव, म्यूज़िक सां? हा म्यूज़िक सां त लगाव आहे। कहिड़े क़िस्म जा गाना ॿुधणु पसंदि कंदा आहियो? मूड ते डिपेंड कंदो आहे मुंहिंजे। अच्छा हा मतलब अक्सर मूड जेको मां ॾिसंदी आहियां त खिलणो आहे, ॾाढो सुठो आहे। तव्हां मुंहिंजे हिसाब सां कावड़ घटि कंदा हूंदा? हा कावड़ एतिरी नथी कयां मतलब पर हिते अची कंहिं माण्हू ते अचेव थी? हा ईंदो आहे कैमरामैन त जॾहिं स्टार्ट न कंदा डायरेक्टर ते ईंदो आहे। इहो मोहबतूं आहिनि, ईअं थींदो रहंदो आहे, काई ॻाल्हि न आहे। कॾहिं असां लेट असांजा जेका कोऑपरेट कनि था सभु सुठा आहिनि। असां पाण सुठा आहियूं त सभु सुठा। अच्छा पोइ मतिलबु कहिड़ो सिंगर तव्हांखे वणंदो आहे वधीक? अहिड़ो का ख़ासि त न, फेवरेट त हूंदो न कोई? न बसि जेको ॿुधण में सुठो लॻे हो बसि। अच्छा काई मूवी? का मूवीज़ मां ॾिसंदी आहियां।
पंहिंजी पाकिस्तानी ड्रामा ॾाढा सुठा हलनि था अॼुकल्ह जेका आहिनि सिंधी ड्रामा सुठा असां KTN जा ड्रामा KTN जा ड्रामा मां ॾिसंदी आहियां शौक़ सां ऐं पंहिंजा उर्दू जेका आहिनि उहो बि ॾिसंदी आहियां पर जॾहिं शौक़ु आहे पचाइण जो त घणा मां जेका कुकिंग जा प्रोग्राम घणा शौक़ जे माण्हू खे जिते जहिड़ी शइ में इंट्रस्ट हूंदो आहे त उहे माण्हू शयूं ॾिसंदो आहे बिल्कुलु हाणे जेको असां पंहिंजी रेसिपी था अचूं था जेका रेसिपी आहे उहा असांजी ठही रही आहे हे जेका पाणी हिन में मां मिक्स कयो आहे अधु प्याली ऐं हे हिनखे पचायां थी हिन रेडी थी वई हाणे असां अचूं था पंहिंजे सॉस ते जेका वेजिटेबल मां तव्हांखे ॿुधायो त सॉस ठाहींदासीं ॿी रेसिपी जेका आहे पोइ वेजिटेबल सॉस तव्हां हीअं बि ठाहे सघो था घर में ऐं तव्हां हुनखे हिन में मिक्स करे बि ठाहे सघो था ॿ तरीक़े खां तव्हां हुनखे इस्तेमालु करे सघो था अच्छा हिकिड़ी ईअं ई आहे बिल्कुलु हा हिकिड़ी हा हिन मिक्स बि कंदासीं हिन में चिकन जलफ्रेज़ी में ऐं ॿी हिकिड़ी बि मतिलबु तव्हां हुनखे हीअं बि सर्व करे सघो था हिन चूल्हे खे असां हुते रखंदासीं हे असां सॉस पैन वरितो आहे ऐं हिन में रुगो असां जेका हिन जे लाइ असांखे सॉस जेको ठाहियूं था हुन में असांखे हे वेजिटेबल्स खपनि जंहिंमें टमाटा असांखे खपनि शिमला मिर्च खपे ऐं बसर खपे हिन टिनि खे मां जेका आहे क्यूब्स में कटे छॾियो आहे ठीकु आहे हिकिड़ी क्यूब्स में कटियो हिकिड़ी कटिंग टिनी जी तव्हां कई आहे हे मूंखे तव्हांजो मुंहिंजो पहिरें बि प्रोग्राम ॾिसो हूंदा त मां जेका आहे क्यूब्स में कटंदी आहियां या जूलियन में तव्हांजी फेवरेट कटिंग इहा आहे क्यूब्स कटिंग आहे या जूलियन कटिंग मां चवां थी त जेको बि शइ ठाहियो हुनजी हिकिड़ी कटिंग हुजणु घुरिजे बराबरि हिकिड़ी कयो मतिलबु जेकॾहिं जीअं तव्हां टे शयूं कटियूं आहिनि शिमला बसर या टमाटर अगरि हिन जी टिनि जी डिफरेंट हूंदी त मज़ो न ईंदो मज़ो न आहे हिकिड़ी कटिंग हुजे ठीकु आहे हे जेका हिन में जेका हे मां कटिंग कई आहे हिन में ऑयल वेंदो हिन में वाइट पेपर वेंदो विनेगर वेंदो ऐं चिकन पाउडर लूणु ऐं सोया सॉस ऐं टोमेटो केचप ठीकु आहे ऐं पोइ हिन में असां थोरो हिनखे ग्रेवी करण जे लाइ थोरो कॉर्नफ्लावर ऐं पाणी मिक्स करे हिन जी ग्रेवी ठाहींदासीं सही अच्छा ही प्रोग्राम तव्हांजा फैमिली मेंबर या रिश्तेदार ॾिसंदा हूंदा तव्हांखे उन्हनि काई फरमाइश कई आहे बिल्कुलु ॾिसंदा आहिनि ऐं कंदा आहिनि फरमाइशूं बि कंदा आहिनि मूंसां सही पहिरें जेका आहे असां बसर हिन में विझंदासीं ठीकु आहे टमाटर नाहे विझंदासीं छो त टमाटर जल्दी ॻरी वेंदा आहिनि अच्छा पहिरियां बसर केतिरा आहिनि हे बसर हिकिड़ो वॾो मां वरितो आहे हिकिड़ो वॾो बसर हिकिड़ो वॾो अगरि वॾो न आहे त ॿ नंढा वठो सही ॿ नंढा ओके पर जेके हल्कियूं हल्कियूं सब्जियूं हूंदियूं आहिनि त बस मां उहे ॾाढियूं ॾिसण में बि ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि ऐं खाइण में बि छो हिकिड़ी सफ़ा सब्जियूं जेके ॻरी वेंदियूं आहिनि उनजो टेस्ट निकिरी वेंदो आहे बिल्कुलु न सब्जियूं जेका आहिनि वो अध कच्ची पकियूं सुठी लॻंदियूं आहिनि हाणे हिन में जेका मां विनेगर थी विझां अच्छा 2 टेबल स्पून सही सोया सॉस 1 टेबल स्पून लूण आधा चम्मच सही चिकन पाउडर आधा चम्मच और वाइट पेपर आधा चम्मच ठीक है हाणे के मिक्स कंदा हाणे इनमें शिमला मिर्च आई टमाटा जेका वेजिटेबल्स हुई वो मैं मिक्स करे छड़ियूं इनमें हाणे जेका टोमेटो केचप असां वटि हुयो त असांजो प्रोग्राम जारियो सारी आहे असांजूं ॿई डिशिस तयार थी रहियूं आहिनि असांजे हिन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो हलूं था ब्रेक जी तरफ़ काॾे बि न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन भलीकार तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भलीकार कयां थी उमेद थी कयां त काॾे बि न विया हूंदा अहिड़ी ख़ुशबू असांखे अचे थी असां हिते बीठा आहियूं
तव्हां बि हिते बीही रहो ऐं असांजो प्रोग्राम ॾिसो, बल्कि वञी घरनि में वेही रहो। हे ॾिसो हाणे मां हिन में पाणी विझो आहे। अच्छा, हाँ, हाणे हिनखे मां पाणी सां पचायां थी, थोड़ो मिक्स कयां थी। हे वेजिटेबल्स असांजो सॉस जेका आहे रेडी थी वियो आहे। सही, ठीकु आहे। हाणे हिनखे थोरो मां पचाईंदमि ऐं जेका कॉर्नफ्लावर आहे उहो मां हिन में मिक्स कंदमि। ॿ टेबल स्पून जेका कॉर्नफ्लावर आहिनि ऐं हिनखे में मां जेका पाणी आहे पाणी विझी करे थोरो थिक कंदमि त हे सॉस जेका आहे असांजी थिक थी वञे, मतलब घाटी थी वञे, गाढ़ी थी वञे, घाटी थी वञे। हाणे हिनी सॉस खे मां चिकन जलफ्रेज़ी में बि मिक्स कंदमि ऐं तव्हां हिनी सॉस खे हीअं बि खाए सघो था चांवरनि सां गॾु। वो भी ॾाढी सुठी लॻंदी आहे। रुगो वेजिटेबल अगरि तव्हां वटि चिकन न आहे त। सही। अच्छा, तव्हां चांवर वधीक खाईंदा आहियो घर में या मानी वधीक? मूंखे बेसिकली चांवर ॾाढा सुठा लॻंदा आहिनि, पर असांजे घर में मानी जेका आहे उहो वधीक पचंदी आहे। मानी वधीक? हा। हे ॾिसो, अल्लाह, इलाही माण्हुनि खे मानी वणंदी आहे ऐं असांखे चांवर वणंदा आहिनि, छोकिरियुनि खे चांवर इलाही वणंदा आहिनि। हाणे मां हिनखे सॉस बसि छा था करे सघूं, सॉस खे मां हाणे बंदि करे छॾियो आहे। हाणे असां जेका पंहिंजी चिकन जलफ्रेज़ी ते अचूं था। हे ॾिसो नाज़रीन, हे जेका आहे फ्राई थी रही आहे। हाणे हिन में जेका मां ॿी रेसिपी जी सॉस ठाही हुई हे हिन में मां मिक्स कंदमि। अच्छा, हिन में मिक्स था कयो? जी हाँ। पर ही ॿ तरीक़े जी बि थी सघनि थियूं न, हिन खां विदाउट बि माण्हू ईअं बि खाई सघे थो। हा, मतलब जस्ट लाइक हिन जो ईअं डिज़ाइन थी आहे जीअं हांडी जी हूंदी आहे जी। हा, है ना, पर माण्हू ईअं बि खाई सघे थो, बि खाई सघे थो। ऐं ही अलॻि आहे जेको चांवरनि सां ईअं माण्हू एंजॉय करे खाए थो, ईअं बि खाई सघे थो। गुड। जीअं कुझु माण्हुनि खे चिकन जे करे नाहे वणंदो त उहो ईअं बि खाई सघे थो। वाह वाह, असांजी शेफ त ईअं कमाल जूं रेसिपीज़ थी ठाहे, माना थोरी शइ में ॿ टे रेसिपियूं एॾियूं ईज़ी थी ठाहे वञे। असां वटि एॾियूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि, असां परेशान हूंदा आहियूं कीअं ठाहियूं, छा कयूं। बिल्कुलु। हाणे हे ॾिसो, का शइ ईअं विराइण जी हुजे न त मां इहा अधु चवांसि हा, इहा जेका छा आहे तव्हां वटि छा हुनर आहे, अधु ईअं कढी मुंहं में विझ। हुनर जेका आहे असां ॾेई सघूं था। मां जेका सेखारियो था न, एॾी महिनत था कयो, एॾी महिनत केरु करे? हुनर ई आहे ऐं बसि हे हूंदो आहे सिखण वारो जो कमाल। हा, ऐं हथ जो कमाल। मतिलबु तव्हांखे अगरि शौक़ु हूंदो त तव्हां कुझु बि सिखी सघो था। सही सही, शौक़ु ते डिपेंड करे थो न। रेडी? बिल्कुलु। हे असांजी डिश जेका आहे रेडी थी रही आहे। मूंखे का बि शइ जेका हूंदी आहे न उहो ज़ाया करण जो आहे। मां चवंदी आहियां हर शइ खे असां यूटिलाइज़ कयूं। सही, ज़ाया करण बि न खपे न। बिल्कुलु, हिन सां खाइण वारी शइ ज़ाया बिल्कुलु न करणु खपे। ॾिसो, असांजे घर में ईअं हूंदो आहे न त कुझु पाण चांवर या मानी खाईंदा आहियूं, हिकु ॿ गिरह बचंदो आहे, अम्मा बाबा वारा चवंदा आहिनि त ही मतिलबु गुनाह आहे, रोज़ी खे बचायो न, सुन्नत आहे पूरी कयो। बिल्कुलु। अच्छा, तव्हांजी फैमिली में या तव्हांजे ख़ानदान में तव्हां ई शेफ आहियो या कोई आहे तव्हांजे ॿियो कोई ख़ानदान में? न, अल्हम्दुलिल्लाह मां पहिरीं आहियां पंहिंजे। ओ, बसि हाणे तव्हां खां पोइ माशाल्लाह सां कंहिं इरादो कयो आहे त असां बि थींदासीं? हा, मतिलबु छोकिरियुनि खे शौक़ु थियो आहे मुंहिंजे ख़ानदान में। अच्छा, चवंदियूं आहिनि त असां बि मतिलबु हे हुनर जेका आहे असां बि विराईंदासीं। बाक़ी मुंहिंजे ख़ानदान में रुॻो डॉक्टरी ऐं हे शइ घणी आहे, पर शेफ जेका आहे प्रोफेशनल शेफ जेका आहे उहो मां पहिरीं आहियां जेको मां ठाहियां। चलो, इंशाल्लाह ॾाढा सुठा खाधा तव्हां ठाहियो था ऐं बहितरीनु शेफ आहियो तव्हां। आई होप तव्हांजे घर वारनि खे त तव्हां पसंदि आयो, असां सभिनी खे बि आयो, नाज़रीन खे बि तव्हां पसंदि ईंदो। त नाज़रीन, ही ज़बरदस्त बसि प्यार जेको हूंदो आहे उहो फीडबैक खां असांखे ख़बर पवंदी आहे त केतिरो प्यार हो कंदा आहिनि। तव्हांजे लाइ ॾाढो सुठो फीडबैक ईंदो आहे ऐं ॾाढियूं सुठियूं नाज़रीन तव्हांजे लाइ ॻाल्हियूं लिखंदा आहिनि त बहितरीनु शेफ आहे ऐं साफ़ सफ़ाई सां, छो त सफ़ाई माण्हुनि खे ॾाढी पसंदि आहे तव्हांजी। ॾाढी सुठी रेसिपीज़ तव्हां ठाहींदा आहियो। माशाल्लाह, ज़बरदस्त ख़ुशबू अचे पई ऐं ॿई रेसिपीज़ ऑलमोस्ट बिल्कुलु रेडी आहिनि। असांजी जेका रेसिपी आहे थोरे टाइम में ॾिसो ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ ॿई रेडी थी वियूं।
अच्छा इहो आहे त हाणे हिन ॿिन्ही जा नाला बि रिपीट कयो जी ऐं जेके शयूं तव्हां हिन ॿिन्ही में ऐड कयूं आहिनि आराम सां असांजे नाज़रीन खे ॿुधायो छो त कुझु ईअं हूंदा आहिनि स्टार्टिंग में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहिनि कुझु न आहिनि ॾिसी सघंदा बिल्कुलु। उन्हनि जे लाइ तव्हां हिकु दफ़ो रिपीट कयो। असां जेको ठाहियो आहे चिकन जलफ्रेज़ी ठाही आहे ऐं विद वेजिटेबल सॉस ठाहियो आहे। ही आहे चिकन जलफ्रेज़ी। हा ऐं हीअ आहे वेजिटेबल सॉस। ही आहे वेजिटेबल सॉस। ठीकु आहे। हिन में असां छा कयो आहे त पहिरें असां चिकन क्यूब्स वरिता हुया 1 किलो या पाव वठो जेको बि क्यूब्स में कटिंग कई आहे बोनलेस। ठीकु आहे। पोइ हिन में जेका मैरिनेशन जे लाइ असांखे 2 टेबल स्पून हिन में ऑयल खपे, हल्दी, लूणु, सावा ॻाढ़ा मिर्च, ठीकु आहे, थोरो जीरो ऐं कोरिएंडर पाउडर, चिकन पाउडर ऐं सिरको, सोया सॉस। हे हिन में असां हिन खे पचायो की कढ़ाई वरिती। पोइ हिन में जेका हिन में जेका असां कढ़ाई वरिती हुन में ऑयल विझो। पोइ हिन में लहसुन अदरक जो जेको पेस्ट हूंदो आहे, थूम ऐं अदरक जो पेस्ट हूंदो आहे 2 टेबल स्पून हो बि हिन में विझी करे हिन खे फ्राई कयो। हिन खे चिकन हुन में विझी करे फ्राई कयो। पोइ जेतिरा बि मसाला मां तव्हांखे ॿुधाया उहो सभु हुन में मिक्स करे हिन खे पचायो। थोरो पाणी विझी करे थोरो स्टीम ते पचायो। ठीकु आहे। हे असांजी चिकन जलफ्रेज़ी चिकन रेडी थी वई। पोइ जॾहिं असां वेजिटेबल सॉस ठाहियो हुनमें असां वटि बसर, टमाटा ऐं शिमला मिर्च क्यूब्स में असां हुनखे कटे करे रखियो हुयो। हुनखे असां जेका आहे हुन में असां जेका आहे जेके शयूं विझियूं आहिनि, टोमेटो केचप आहे, हुन में चिकन पाउडर, वाइट पेपर, लूणु, सिरको, सोया सॉस, हे सभु शयूं 1/2 चमचनि में असां विझी आहिनि ऐं हिन खे असां पोइ फ्राई कयो। पहिरें असां बसर विझा पंहिंजी हांडी में। पोइ बसर खे हल्को फ्राई करे हिन में सॼा मसाला जात विझी करे पोइ हिन में टोमेटो केचप बि मिक्स कयो। पोइ हुन खां पोइ हिन में असां जेका आहे पंहिंजा शिमला मिर्च ऐं टमाटा मिक्स कया। पोइ शिमला मिर्च ऐं टमाटनि खे आख़िर में विझी कयो ताकी हिन जो शेप ख़राबु न थिए। जे तव्हां ॾिसी सघो था त शेप जेका आहे वो बरक़रार आहे टमाटनि जी बि ऐं शिमला मिर्चनि जी बि। घणो पचाइण सां छा थींदो आहे त शेप ख़राबु थी वेंदी आहे ऐं मुर्गी चवां थी जेका वेजिटेबल्स आहिनि जेका ख़राबु थी वेंदियूं आहिनि ऐं ॻरी वेंदियूं आहिनि। घणे असांखे ॻलाइण न आहे हिन खे साबुत रखिणो आहे असांखे। ठीकु आहे। जॾहिं हाणे असां हिन खे पचायो पोइ हिन में असां पाणी विझो आहे 1 कप भरे करे विझी करे पोइ हिन खे असां कॉर्नफ्लावर में 2 टेबल स्पून कॉर्नफ्लावर ऐं थोरो पाणी करे मिक्स करण लाइ हुन में विझो ताकी हे थोरो थिक थी वञे, सही गाढ़ो थी वञे। हुन खां पोइ हे सॉस मां जेका पंहिंजी चिकन जलफ्रेज़ी में बि विझी आहे त हिन खे थोरो पचायो त हे थोरो सॉसी थी वञे ऐं हिन में बि वेजिटेबल अची वञे। हे असांजी चिकन जलफ्रेज़ी तयारु आहे। हिन खे तव्हां पंहिंजी मानी या नान, गार्लिक नान या फ्राइड राइस, वेजिटेबल राइस सां गॾु नोश फरमाए सघो था, खाए सघो था। ॾाढी सुठी भली रेसिपी आहे ऐं झटपट तयारु थियणो आहे। ऐं जेका हे वेजिटेबल सॉस आहे हे बि तव्हां पंहिंजे चांवरनि सां गॾु खाई सघो था। जेकॾहिं तव्हांजे घर में अगरि चिकन न आहे, का बि शइ न आहे त तव्हां बजट जे करे तव्हां चओ त असांखे खाइणो आहे, का सुठी शइ खाइणी आहे पर असां वटि चिकन न आहे या बजट आउट थो थिए, महीनो जो एंड अची वियो आहे, हाणे छा कयूं? खाइणो बि सुठो आहे पर पैसा बि न आहे थींदो आहे न, त पोइ तव्हां ही वेजिटेबल सॉस ठाहियो। इकोनॉमिकल ऐं बजट जे अंदरि आहे। ॾाढो सुठो। बजट जी ॻाल्हि आई त मूंखे ॾाढी खिल आई छो त असां सां घर में ईअं थींदो आहे महीने जा आख़िरी ॾींहं हूंदा आहिनि, पघारनि जा मसला हूंदा आहिनि, बाबा जन जा, भाइरनि जा, हर माण्हू सां हर घर जी कहाणी आहे। त पोइ आख़िर में चवंदा आहियूं जेके डबनि में पियो हुजे उहो कढो। त ऐसा ई आहे न, बसर, टमाटा, शिमला मिर्च पाणी में ठाही हिन खे केचप विझी करे ॾाढी सिंपल ऐं झटपट स्वीट। जीअं पंहिंजो हिन ॻाल्हाइण एॾो स्वीट आहे, पाण ॾाढियूं सुठियूं आहिनि, खाधा पीअर ज़बरदस्त तयारु कंदियूं आहिनि। मूंखे हिननि सां कचहरी करे ख़ासि करे हिननि खां सिखी ॾाढो मज़ो ईंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। वक़्तु कीअं ख़तमु थी वेंदो आहे का ख़बर न आहे पवंदी। सो हिकु दफ़ो बि हिननि रिपीट कई आहे ऐं हिननि पहिरियां बि ॿुधाई आहे। रेसिपी ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ हिन ॿिन्ही तयारु कयूं आहिनि, ॿई रेसिपीज़। उमेद थी कयां तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कंदा। असांजा जेतिरा बि प्रोग्राम आहिनि कोई बि ज़ाया न वियो हूंदो, तव्हांखे ॾाढो सुठो लॻो हूंदो। त हमेशह जीअं मोहबत ॾींदा रहो, जीअं तव्हां मोहबत कंदा आहियो, असां मुंतज़िर हूंदा आहियूं तव्हांजे प्यार भरे कमेंट्स जा ऐं तव्हांजी सुठियूं फरमाइशुनि जा। त हाणे असांजे हिन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे त मूंखे ऐं शेफ बासमा ख़ान खे इजाज़त ॾियो। वरी इंशाअल्लाह नेक्स्ट हफ़्ते ज़बरदस्त रेसिपीज़ सां गॾु ईंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। चिकन जलफ्रेज़ी विद वेजिटेबल सॉस में इस्तेमालु थींदी शयूं।
चिकन 250 ग्राम, ऑयल अधु पाव, लूण 1 चम्मच, हींग 1 चम्मच, चिकन पाउडर 1 चम्मच, सोया सॉस अधु चम्मच, थूम अदरक जो पेस्ट 1 चम्मच, ॻाढ़ा मिर्च 1 चम्मच, अछो जीरो अधु चम्मच, गरम मसालो ज़रूरत मुताबिक, शिमला मिर्च ज़रूरत मुताबिक, बसर ज़रूरत मुताबिक, टमाटा ज़रूरत मुताबिक।